बशमूल ज़िला सदर, ज़िला जनरल सेक्रेटरी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी, तमाम उहदेदारनि खे दिल जी गहराइनि सां वाह वेलकम थी रहिया आहियूं। उन सां गॾोगॾु तालका बाडी मदर विंग ऐं लेबर विंग तालका बाडी प्लस वेलफेयर विंग नसीराबाद, उन्हनि सभिनी दोस्तनि खे ऐं तमामु आयल सभिनी हज़रात खे वेलकम थी रहिया आहियूं। प्रोग्राम जो बाक़ायदा आगाज़ कंदासीं तलावत कुरान पाक खां। तलावत कुरान पाक के लाइ मां अर्ज़ु कंदुमि रजीब अली कुंबर पाक। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वलल्आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतर्दा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالًا फहदा ववजदक आइलन फअग़ना فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث آمنت بالله صدق الله العظيم जज़ाकल्लाह। प्रोग्राम जो दोस्तों बाक़ायदा आगाज़ करे रहिया आहियूं हाजियाणे खां। ऐं मां तालका प्रेसिडेंट इंसाफ यूथ विंग मिस्टर सरफराज़ अहमद लाड़ खे गुज़ारिश कंदो स्टेज ते अचे ऐं महिमान खे अचाइणो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करीम मथे सिंध सौकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करे। यूथ वर्कर्स कन्वेंशन में आयल मुझे जिले के अहदेदार जिले सदर सैयद शोएब शाह जनरल सेक्रेटरी मीर मुर्तजा बुरड़ो ऐं सभी जिले के आयल अहदेदार मदर विंग लाल के नसीराबाद के अहदेदार चाचो न्याज हुसैन फुलकोटरो सिटी मदर विंग के अहदेदार सेठ गुलजार अहमद शेख साहब, डॉक्टर शिराज अहमद शेख साहब, इजाज अहमद शेख साहब, वेलफेयर विंग लाल के नसीराबाद के सदर हजरत चौडानो साहब ऐं मुझे इन प्रोग्राम के सजाइंदड़ मुझे यूथ ताल के नसीराबाद जो जनरल सेक्रेटरी मुझो बा मीर अब्दुल रशीद कांदड़ो सभी दोस्तन के जेके पिंडाल में ठगन सभी के मैं भली कार चवां तो दोस्तों ई जेको यूथ कन्वेंशन जो एकड़ो मकसद आ सभी दोस्तन के गज करण। कुछ दोस्त चई रहे हैं ताल के नसीराबाद में पीटीआई में ग्रुप बंदी आ। ताल के नसीराबाद पीटीआई में का भी ग्रुप बंदी कोने, सब इमरान खान जा पोए लगायूं, तहरीक इंसाफ जा पोए लगायूं। दोस्तों असा पंहिंजे जिले सदर के या भी गुजारिश करासे कुछ वफाक जा मसइला आहिनि नसीराबाद में जेके वापदा जा हुजन गैस जा हुजन मेहरबानी करे उन्हनि ते भी ध्यान दींदा। इंशाअल्लाह असा तंजीम साजी भी कंदासे, वादन ते भी कंदासे, यूसीस ते भी कंदासे। इन यूथ के ताल के नसीराबाद जो किलो बनाईंदासे। बड़ी मेहरबानी सभी दोस्तन जी। इमरान तो जब से आया तेरी कतला के तूने दोस्तों प्रोग्राम के अॻिते वधाईंदा हलूं ऐं थोरो अजरकनि जो प्रोग्राम आहे असांजो जंहिंजे लाइ ॿुधायो सभु सही आहे। जंहिंजे लाइ मां दावत ॾींदुमि
तालका सदर इंसाफ विंग मोहतरम सरफराज अहमद लाड साहब के जको अजरक पाराइंदो जिला प्रेसिडेंट इंसाफ विंग सैयद शोएब शाह राशदी साहब के साथ मां दावत ॾींदो में तालका जनरल सेक्रेटरी इंसाफ यूथ विंग नसीराबाद मीर अब्दुल रशीद कांदड़ो के जको जिला जनरल सेक्रेटरी इंसाफ यूथ विंग मोहतरम मुझो प्यारो बा मीर मुर्तजा बरोड़ो साहब के अजरक पड़ेगा। तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहतरम फरजंद अली कांदड़ो गुजारिश कंदम स्टेज ते अचे वाइस प्रेसिडेंट इंसाफ विंग जिले वाइस प्रेसिडेंट अरबेलो खान शेख अजरक पाराई। इंसाफ विंग के अहदेदार तालका अहदेदार जाहिद अली ब्रोई की मैं गुजारिश कंदम डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद अब्दुल आदि शाह के अजरक पाराई। एडिशनल जनरल सेक्रेटरी अली सुमरो साहब के तालका सदर मोहतरम जनाब सरफराज अहमद लाड अजरक पाराई। अब्दुल कदीर भाग के गुजारिश कर अली ज़ेब गोपाल डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी के अजरक पड़ेगा। दोस्तों बिल्कुल गर्मी सवाई आ और मेहरबानी कंदा थोड़ी ताड़ी वजाईंदा तो दाद मिलंदो। गुजारिश कंदुमि अदील अहमद लांगा के एक ऐसा दोस्त अब्दुल वहीद फुल के अपन जो अजर कराएंगे। बारह बरोई की गुजारिश करूँ तो ज़ोहेब अहमद हकरो के अजरक कराएंगे। सदाम शेख की गुजारिश करूँ तो भाई इस्माइल मेतलो के अजर करो। मीर अब्दुल रशीद कांदड़ो के गुजारिश कर दूँ तो वो इरफान अली गोपांग भाग है अजरक पा रहे हैं। किसी शान से है आया कांज मंगरागे का कांज मंगरागे बल्ला जो फरजंद अली कांदड़ो के गुजारिश कर दूँ तो भा सदाम मुगेरी के अजरक पा रहे हैं। प्यारे दोस्त बिलाल कोफर के गुजारिश कर तो भा सरदार अली कांदड़ो के अजरक पा रहे हैं। इमरान तूने आना
अब्दुल रहीम मंगी के मैं गुजारिश करूँ ताल का जनरल सेक्रेटरी मोहतरम फुलकोटर के अजर पर मुजाहिद कलोड़ों की गुजारिश करूँ तो वेलफेयर विंग तालका नसीराबाद की बॉडी के सदर मोहतरम अब्दुल रबरत साहब के अजरत पर रबरत तुमको याद रखो। सरफराज अहमद साहब के गुजारिश करूँ तो गुलजार अहमद शेख साहब के अजरत पर रहेंगे। के गुजारिश करूँ तो एजाज अली शेख साहब के अजरक पर एक दफो बियर सरफराज अहमद लाड़ की गुजारिश करूँ तो डॉक्टर शिराज के अजरक पर पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग जोगण जनरल सेक्रेटरी ऐं कैंपेनिंग भी करे तो मीर अमजद अली समय के रबरा खे उठाने की गुजारिश करना है उनके जजरत पर आए मीर अमजद अली समय के हुसैन मीरानी की गुजारिश कर दूँ तो उस्ताद बदरुल हुसैन के अजरक पर है। मोहतरम नज़ीर अहमद जोयो के मैं गुजारिश करूँ तो उस्ताद खादिम गुल शेख के अजरक पर है।
कुछ जो असांजा दोस्त भी आहिनि जेके शमूलियत जो ऐलान करे रहिया आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ में। मां दोस्तनि जो नालो खणंदुमि मोहम्मद नवाज़ मुनारी जेके ज़िले सदर इंसाफ मोहतरम जनाब साईं शोएब साम्हूं विया न मफरल पाराई। में कंजूसी न करो। मोहम्मद नवाज मुनारी शोएब अहमद राजवी साहब मफरल पाराए रहे हैं। असांजो ॿियो दोस्त भी आहे सदाम हुसैन चिंजणी जंहिंखे ज़िला जनरल सेक्रेटरी इंसाफ जो विंग जन अजरक पाराईंदा। मां गुज़ारिश कंदुमि मफरल पाराईंदा। मां गुज़ारिश कंदुमि मीर मुर्तज़ा पुरड़ो खे त उहो सदाम हुसैन चिंजणी खे मफरल पाराए। वेलकम तमाम दोस्तन के PTI में वकील अहमद ओढाणो के मां गुज़ारिश कंदुमि तालका सदर मोहतरम सरफराज अहमद लाड़ उनके मफरल पाराईंदा। ये असांजा टे दोस्त हुया जे PTI में बाक़ायदा शमूलियत जो ऐलान कयो आहे। फर्जंद उनके थोड़ा साइड ते करा कैमरा मैन जेको आहे कि फोटो वारो थोरो दोस्तों पहिरों चक्कर असांखे दोस्तनि ॾिनी आहे। ग़लतियूं सलतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हिकिड़ी ग़लती थी वई आहे पर कोशिशि कंदुमि उन आख़िर में असां कजे। फ़िलहाल मां प्रोग्राम खे अॻिते हलाईंदे तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कुझु तकरीरुनि जो प्रोग्राम बि रखियो वियो आहे असांजे। जंहिं लाइ सभ खां पहिरियों मां दावत ॾींदुमि वेलफेयर तालका सदर रबर खे ओडाणो खे त अची कुझु वीचार वठींदो। हाणे साम्हूं हलंदी न बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए तव्हां ऐं असांजी 22 साल हक़ परस्त जदोजहद अॼो कोई प्रोग्राम यूथ विंग तालका नसीराबाद जे तरफ़ां मुनक़िद करायो वियो आहे। दोस्तनि खे जश्न हुजे शाबाश हुजे त जॾहिं खां वठी असांजी हुकूमत ठही आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जी वज़ीर आज़म इमरान खान थियो आहे त नसीराबाद में हिननि दोस्तनि हीअ अॼु पहिरियों प्रोग्राम कयो आहे। इहा असांजे लाइ बहितरीन ॻाल्हि आहे त जीअं असां हाणे इन ॻाल्हि करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असांजो जेको मक़सदु हो जेका जिदोजहद 11 साल जेका असां जिदोजहद कईसीं त असांजो हिकिड़ो मक़सदु इहो हुयो त पाकिस्तान वज़ीर आज़म इमरान खान खे ॾिसणु चाहियूं था। हाणे जेका असांजो अॻिते जिदोजहद जो मक़सदु आहे जेको असां चाहियूं था जंहिंजो पहिरियों क़दम यूथ पाकिस्तान तहरीक इंसाफ तालका नसीराबाद वारनि रखियो आहे त पीपल्स पार्टी जी सिंध मां पाड़ पटिजे। अॻिते इहो ई असांजी जिदोजहद जो मक़सदु आहे। ऐं असांजा आयल ज़िले जो सदर या बाक़ी जेके भी दोस्त आहिनि उन जी महिरबानी जे नसीराबाद खे मान ॾिनो नसीराबाद जे दोस्तनि जी हिमत अफ़ज़ाई कई। ऐं जीअं सरफराज़ ॻाल्हि कई त वफ़ाक़ खां बिल्कुलु मसइला आहिनि बिजली आहे गैस आहे ऐं उन खां अलावा ॿिया खोड़ मामलात आहिनि। इन्हनि में तव्हां असांजी मदद कयो हिमत अफ़ज़ाई कयो। नसीराबाद जा बि कुझु मसइला आहिनि जेके वफ़ाक़ जे थ्रू थियनि था बिजली गैस ॿिया मामलात खोड़ सारा आहिनि। इंशाअल्लाह ताला असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं कोशिशि में इन्हनि मसइलनि खे हल कजे। ॿी ॻाल्हि इहा त जेके असांजा 2 दोस्त आया आहिनि 3 सदाम चिंजड़ी असांजो पुराणो दोस्त आहे ऐं PTI जो हिसो हुयो
पर हाणे कुछ टाइम थोरो दोस्त नाराज़ हो उनजी भी महिरबानी जो वापसि अञा इन जे मिशन में असां सां हिन सफ़र में गॾु रहियो। ॿियो असांजो दोस्त आहे मोहम्मद नवाज़, उन दोस्त जी महिरबानियूं जेके असांजे सफ़र जा साथी थिया ऐं ॿियो दोस्त बि आहे असांजो, उन्हनि जी बि महिरबानियूं। हीअ असांजी जेका जदोजहद आहे असां मज़लूम माण्हू आहियूं न, असां मज़लूम माण्हू आहियूं। असां हर दौर में हर वक़्त में हर शहर में हर मुल्क जी कुंड कुड़छ में असां इहा ई ॻाल्हि कयूं था, इंसाफ़ जी ॻाल्हि कयूं था, हक़ जी ॻाल्हि कयूं था, जंहिंजे लाइ 22 साल इमरान खान साहिब जदोजहद कई ऐं उन सां गॾु 5 साल 8 साल असांजी बि जदोजहद शामिल आहे। हींअर ताईं सफ़र जारी ऐं सारी आहे। असां हिननि दोस्तनि सां गॾु रहूं। महिरबानी। इहो असांजो दोस्त बराबरि रखियो पाण त सॼो ॾींहुं झंडा हणायूं पर इलेक्शन में असांखे बि निंड न करणु खपे। केॾी महिल कंहिं पोल ते, केॾी महिल कंहिं चिकची वारे सां, केॾी महिल कंहिं बूथ ते वेठा हुयासीं। तमामु घणियूं महिनतूं आहिनि दोस्त जूं। मां हाणे दाद ॾिनुमि सिटी सदर मोहतरम गुलज़ार अहमद शेख खे, त हू स्टेज ते अचे। तव्हांजी ताड़ियुनि में गुलज़ार अहमद शेख। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग जिले सदर शुएब शाह राशदी, मीर मुर्तज़ा बुल्लो, अब्दुल आज़ीज़ शाह, ज़ैद गोपाल सॼी संगत खे भलीकार चवंदा। पिंडाल में वेठल दोस्तनि खे बि भलीकार। ही प्रोग्राम जॾहिं दोस्तनि माना ओचितो ऐलान कयो अरबेलो ऐं मीर रशीद ऐं सरफराज़ जॾहिं ओचितो मीटिंग में असांजे में ऐलान कयो त असीं प्रोग्राम कंदासीं, यूथ कन्वेंशन कंदासीं, मूंखे ॾाढो अजीब लॻो। मां चयो नौजवान दोस्त आहिनि किथे घुसी न वञनि ऐं ईअं न थिए त दोस्तनि जी घटिताई थी पए। ज़िले वारनि दोस्तनि जे आॾो असांजे आॾो या शहर में त यार यूथ विंग कन्वेंशन जे नाले ते 5 दोस्त गॾु कया, पर ही पिंडाल मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए, ॾाढी ख़ुशी पई महसूस करियां, ख़ुशी पियो महसूस करियां। ऐं मां अरबेले शेख अब्दुल रशीद ऐं सरफराज़ लाल खे मुबारक ॾियां थो त तव्हां ही पिंडाल सजायो आहे ऐं असां दोस्तनि खे गॾु कयो आहे। मां रिजॉइन थियण वारे दोस्त सदाम चंगड़ी, पंहिंजो मुंडारी साहब ऐं ओडाड़े साहब खे भलीकार चवां थो ऐं दोस्तनि जे आॾो हिकिड़ी ॻाल्हि रखां थो जेका मूंखे महसूस पई थिए त ही पिंडाल असां लाइ ॾाढो इज़त भरियो आहे, पर पोइ बि वॾे हथ जी कमी महसूस थी पई। जेकॾहिं असां सां गॾु सरदार मोहम्मद साहब आकिब खान सखावत निसार हुजनि हा त मां सम्झां थो त असांजो हीउ प्रोग्राम ॿीड़ो थी वञे ऐं ख़ुशी थी वञे। मां नसीराबाद जे सभिनी दोस्तनि खे इहो चवंदुसि एज़ अ सिटी सदर नसीराबाद, पाकिस्तान तहरीक इंसाफ सिटी सदर नसीराबाद में पुराणनि जेके भी दोस्त हूंदा पार्टी जा, पार्टी खां अलावा भी जेके दोस्त उन्हनि जा मसइला हूंदा पंहिंजे विस्तार पंहिंजे वसार ज़रूर हल कंदासीं ऐं दोस्तनि जी कोशिशि कंदासीं त किथे बि घटिताई न थिए। अॼुकल्ह ॾिसो था त माना इहा आहे जो हुननि जो किथे एतमाद नथो बीहे। असां उन्हनि जे एतमाद बहाल करण लाइ उहे असांजा वर्कर हुजनि, हमदर्द हुजनि या शहर वासी हुजनि, भले असांजी पार्टी में न आहिनि त बि एतिरो कोशिशि उन्हनि लाइ कंदासीं त उन्हनि जा मसइला हल थियनि, जीअं घटि में घटि माण्हुनि जो सियासी तबिके ते एतमाद बहाल थिए। हिते छा थियो आहे त माना जेको बि नंढो वॾो सियासी वर्कर आहे कंहिंखे डटो ॾेई, कंहिंखे माना हिकिड़ो पीक ॾेई ऐं माना फुरियो ऐं लुटियो आहे, पोइ ही माण्हू सम्झंदा सभु सियासत में गदलाए पिया, सियासत में सभु माण्हू
पर पाकिस्तान तहरीक इंसाफ नसीराबाद के प्लेटफॉर्म ता मां दोस्तन के या दावत तो दिया जिथे भी जेड़ो भी जडे भी जी भी मसलो हो ताजो कोशिश करे असा पाने बस वितार हल कंदा से सियासत जतली ना है इनन सियासत के गदलो कंदड़न मानुन के असी रद्द करण लाए गड थे आयो तवा जे साथ सा इंशाल्लाह कामयाब थींदासीं। अस्सलाम वालेकुम।